सच पुछे त हिकिड़ी ॻाल्हि जो ॾाढो ॾुख थींदो आहे। धारियो इंसान केॾी बि तकलीफ़ ॾींदो न त उहा दिलि ऐं दिमाग़ में न फिरंदी आहे। अगरि पंहिंजो ज़रे जे बराबरि बि लफ़्ज़ जे ज़रिए बि तकलीफ़ ॾींदो आहे न त उहो दिलि ऐं दिमाग़ में पियो फिरंदो आहे। जेका धारे न कई उन्हनि ते त का मयार ई न आहे, बाक़ी जेका तो कई आख़िर दम ताणी मयार रहंदी। यादि रखिजे, उहे लफ़्ज़ कॾहिं बि न विसरंदा आहिनि जेके कूड़ा अल्फाज़ ॻाल्हाए घटिया क़िस्म जे लफ़्ज़नि में मूंखे तूं यूज़ कयो। हाणे तुंहिंजे अंदर में पछताव आहे, छाजे लाइ पछताव आहे? पछता न कर। उहे ई ॾींहं यादि कर जहिड़े वक़्तु पहिरियों हुए, हाणे बि ओड़ो ई थी। हाणे चेहरे ते चेहरो चाढ़ण जो फ़ाइदो को बि कान्हे को। जेको वक़्तु वियो सो भलो हुयो, जेको हाणे हले थो उन खां बि भलो आहे। पंहिंजो ख़्यालु रख मुंहिंजा, तोखे कुझु लक़ब त नथो ॾेई सघां। फालतू इंसान पंहिंजो ख़्यालु रख, बसि एतिरो चवंदो आहियां।